सिंध टीवी नेटवर्क जे 4 दिसंबर ते सिंधी सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में सिंध टीवी न्यूज़ सखर ब्यूरो कंधरा जे दरियाशाह दरबार हाल में तालीम जी तबाही जो ज़िम्मेवार केर जे उनवान ते तकरीरी मुक़ाबलो करायो। तकरीरी मुक़ाबले जी कंपेयरिंग सिंध टीवी नेटवर्क सखर जे ब्यूरो चीफ शौकत नुनारी ऐं सहाफ़ी GM कांधड़ो कई। तकरीरी मुक़ाबले में हायर सेकेंडरी स्कूल कंधरा जे शागिर्दनि आदर्श कुमार, फराद अहमद लाशारी, राशिद कांधड़ो, अमीर अहमद जागीरानी, मुस्कान राजपर, आदिल जागीरानी, कनीज़ फातिमा, अरेशा बतूल, कनीज़ सुपर पब्लिक स्कूल कंधरा जे शागिर्द आहिनि आशिया मुगल, आशिया बुर्ड़ो, इकरा सुमरो, दीपा कुमारी, अक्सा इंसारी, शारिक अहमद शेख, माज मुस्तफ़ा, खलील बुर्ड़ो, अख्तर घुन्यो ऐं आइडियल पब्लिक स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि करण कुमार, प्रार्थना कुमारी, वंदना कुमारी ऐं कशिश कुमारी तकरीरूं कयूं। My name is Adarsh Kumar. Today, the topic of my speech is decline of standards of education in Sindh. Knowledge is power. Education is key to success. Pen is mightier than sword. These are the sayings of some great intellectuals of time. Indeed, they are right. Education has played a pivotal role in the development of any nation. असांजी सकाफ़त हज़ारे सालनि जी आहे। हर का क़ौम पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां सुञाती वेंदी आहे। जॾहिं सिंध में सिंधु दरिया जे ज़रिए वापारु कयो वेंदो हो तॾहिं ॿियनि मुल्कनि जा बाशिंदा उते अची वापारु कंदा हुआ ऐं जॾहिं उन ॾिठो त सिंध जा माण्हू ॾाढा होशियारु ज़हीन आहिनि, फनी महारत हुजे, एजुकेशन हुजे या जंगी सामान ठाहिणो हुजे। जीअं त मुंहिंजी तक़रीर जो मौज़ू आहे तइलीम जी तबाही जा कारण। जीअं त इंसान तइलीम बिना के जानवर जे मिसल आहे, असांजी तइलीम जी तबाही जा कारण उस्ताद, सियासतदान ऐं वॾेरा आहिनि। हिक तरफ़ हुकूमत तइलीम में इमरजेंसी लागू कई आहे त ॿिए तरफ़ वरी शागिर्दनि जे वेहण लाइ न बिल्डिंग न वरी फर्नीचर मौजूदु आहे। निसाब ॿारनि जी ज़हनी दिलचस्पी मुताबिक़ हुजे, असांजो निसाब मुआशरे जी ज़रूरतुनि मुताबिक़ न आहे। के मज़मून ॿारनि जे ज़हननि खां मथां ऐं गैर ज़रूरी आहिनि। करीम राजपर जे तरफ़ां 4 दिसंबर हिकु ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान खां पोइ हीअ बि उन जी हिकु कड़ी आहे। सिंध में तालीम जे पोइते जो केतिरा ई सबब आहिनि, जंहिंमां पहिरियों सबब उहो आहे त सिंध में स्कूलनि जो तइदाद तमामु घटि आहे, जंहिं करे 50% खां बि वधीक ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। स्कूलनि में तालीम जूं बुनियादी सहूलियतूं न आहिनि। ॿियो अहम सबब गुरबत आहे, जंहिं करे ग़रीब शागिर्द जी तालीम मुतासिर थिए थी। सिंध में हाज़िरी 70% आहे, जेका ॿियनि सूबनि जी बनस्बत खां घटि आहे। सिंध में 5वीं क्लास जो शागिर्द बि रवानगी सां सदी पढ़ी नथो सघे, जंहिंजो अहम कारण सियासी मुदाख़लत, करप्शन ऐं आम वॾेरा शाही आहे। सिंध में तालीम जे पोइते हुअण जा केतिरा ई कारण आहिनि। सिंध में तालीम जे पोइते हुअण जा केतिरा ई कारण आहिनि, जंहिंमें सभ खां अहम कारण उहो आहे त सिंध में स्कूलनि जो तइदाद तमामु घटि आहे, जंहिं करे 50% खां वधीक शागिर्द स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। स्कूलनि में तालीम लाइ बुनियादी सहूलियतूं न आहिनि। तइलीम इंसान जी 3 अख आहे। तइलीम बेशऊर बाशऊर बणाए थी। तइलीम इंसान खे सुठो ऐं बुरो ॿुधाए थी। तइलीम इंसान खे मुआशरे में हिकु मुख़लिस ऐं मौज़ शहरी बणाइण में उहो किरदार अदा करे थी। सिंध में तइलीम जी तबाही जा केतिरा ई कारण आहिनि। उन्हनि मां 2 कारण हीअ आहिनि त शागिर्द जो नंबर निसाब जो वधीक हुजणु। शागिर्द छो नथो पढ़े, उहो इन्हीअ करे त असांजे मुल्क शागिर्द छो नथो पढ़े, उहो इन्हीअ करे त असांजो मुल्क गुरबत में आहे। ग़रीब वालिदैन ॿार खे फनी धंधे ऐं ॿियनि कमनि में मसरूफ़ रखनि था। किसी मुल्क कौम का हाल और मुस्तकबिल होते हैं। अगर हाल अच्छा हो तो यकीनन मुस्तकबिल भी अच्छा होगा। इन नौजवानों का किरदार बुनियादी तौर पर ये होता है कि वो आला और जदीद तालीम हासिल कर सके। पर नौजवानों का मसला ये है कि वो तालीम कहाँ से हासिल करें। सिंध में अच्छे दौर की कमी साबित करती है कि वो तलबा का बड़ा तालीमी मसला है। शागाल कजे सिंध जे सकाफ़त जी। सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे, जेका सॼी दुनिया जी सकाफ़त जी माउ आहे। जॾहिं दुनिया जा माण्हू
गांवनि में रहंदा हुआ तॾहिं सिंधी आलीशान जायूं ठाहे उन्हनि में रहंदा हुआ जंहिंमें पाणीअ जे निकाल जे सिस्टम समेत समूरियूं सहूलियतूं मौजूद हुयूं। जॾहिं दुनिया जा माण्हू अणपढ़ियल हुआ तॾहिं सिंधी पढ़ण ऐं लिखण ॼाणींदा हुआ। हुननि वटि पंहिंजी अल्फाबेट हुई ऐं सिंधी तइलीम याफ़्ता हुआ। पर अफ़सोस अॼु सिंध जी तइलीम दुनिया जी तइलीम खां काफ़ी पोइते आहे। तालीम जी ताक़त असरत करे तालीम जी तरक़ी बना तबाही तरफ़ वधी रहिया आहिनि। नंबर पहिरियों त तालीम लाइ स्कूल में सुठो इंतज़ाम हुजे ऐं शागिर्द लाइ बि बहितर उस्ताद ऐं फर्नीचर मुहैया करे न वञे। जिथे को सहूलियत न हूंदी त तालीम पूरी तरह हासिल न थी सघंदी। Along any day-to-day independent political issue in this country, one must not take off the real matter in hand that we can actually work on. Sindh is a home to the country, largest city and second largest province, and accordingly it should be our state. जनाब आला जीअं त तव्हां ऐं असां सभु चङी तरह ॼाणूं था तइलीम हिकु अहिड़ो ज़ेवर आहे जंहिंखां सवाइ इंसान जो हिन मुआशिरे में रहणु बेकार आहे। तइलीम हिकु लाज़वाल अमल आहे जंहिंजी मदद सां इंसान भले ऐं बुरे में फ़र्क़ु करे सघे थो। जनमा आइडियल पब्लिक स्कूल जी प्रार्थना कुमारी पहिरीं, हायर सेकेंडरी स्कूल जे राशिद कांदड़ो ॿी ऐं आइडियल पब्लिक स्कूल जे करण कुमार टीं पोजीशन हासिल कई, जन खे सिंध टीवी सकाफ़ती ॾियारो मनता एवॉर्ड ॾिना विया। मुल्क जे मालिक बहिराड़ीअ जे लाइ
पोज़ीशन हासिल कंदड़नि खे टाउन कमेटी कंदरा जे चेयरमैन मेहर अली बुरड़ो 1,000 रुपया ऐं मुखी नामूमल 500 रुपया रोक इनाम ॾिनो। तकरीब में सियासी ऐं समाजी शख़्सियत सैयद परवेज़ अली शाह, बुढ़ल चना, मेहर अली मलक, निसार इंसारी, किरशन मल, शीतल दास, अब्दुल हमीद राजपर ऐं ॿियनि शिरकत कई। कंदरा जहिड़ा वासनि स्कूली ॿारनि जे हिन तक़रीरी मुक़ाबले में शिरकत करे इहो वचन कयो त हू तालीम जे आम ऐं बहितर करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा। कैमरामैन जावेद घुञो, साथी रिपोर्टर्स मोहब्बत राजपर ऐं ज़मीर जागीरानी सां गॾु मुश्ताक टावरी, सिंध टीवी न्यूज़।